कैडेट कॉलेज करमपुर में 3 सालियानो वालदेन जो ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल सखर सैयद कुमैल हैदर शाह मेहमान ख़ास तौर शिरकत कई। तकरीब जो आगाज़ तिलावत कुरान मजीद सां कयो वियो। तकरीब जे मेहमान में सोहराब सरकी, डिस्ट्रिक्ट कमिश्नर कश्मीर अफजल अमीर अवैसी, सरदार तेगो खान तेगानी समेत ॿियनि मेहमाननि ऐं वालदेन शिरकत कई। हिन तकरीब में चैंपियन परचम जी तब्दीली, परेड जो जाइज़ो, मार्च पास्ट, पीटी शो, सिंध जी सकाफ़ती रांदि मलाखड़ो, सकाफ़ती नाच समेत ॿियूं केतिरियूं सेगमेंट्स शामिल हुयूं, जंहिंमें कैडेट्स शानदार अंदाज़ सां कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदे वालदेन ऐं मौज़िज़ सामईन खां दाद वसूल कयो। प्रोग्राम में कैडेट कॉलेज करमपुर जे प्रिंसिपाल मोहम्मद हाशिम मेमून कॉलेज जे सॼे साल जी शानदार कामयाबी जे हवाले सां गॾु महिमान ख़ास ऐं मौज़िज़ महिमान खे आजियानो ॾिनो, जंहिंमें प्रिंसिपाल फ़ख्र महसूस कंदे चयो त असांजो इदारो केतिरनि ई मामलनि ते मुल्क जे मुअज़्ज़ज़ इदारनि में शुमार थिए थो। हिन कॉलेज तमामु घणी लगन, हिम्मत ऐं महिनत सां पंहिंजो नालो कमायो आहे। क़ौमी ज़िंदगी जे समूरनि शोबनि में करमपुर जी कारकर्दगी ऐं किरदार क़ाबिल तारीफ़ ऐं इदारे लाइ हौसला अफ़ज़ा ऐं फ़ख्र जो बाइस आहे। तकरीब जे आख़िर में महिमान ख़ास सैयद कुमैल हैदर शाह साल 2024 में पोज़ीशन हासिल कंदड़ कैडेट्स में इनाम तक़सीम कया ऐं ख़िताब पिणु कयो, जंहिंमें हिन 2025 में क्लास 11 ऐं 12 में पोज़ीशन हासिल कंदड़नि लाइ स्कॉलरशिप ॾियण जो ऐलान पिणु कयो। सदारती ख़िताब कंदे कुमैल हैदर शाह जो चवणु हो त कॉलेज जी ज़िंदगी हक़ीक़ी ज़िंदगी गुज़ारणु सेखारे थो। हीउ लम्हो वालदेन लाइ फ़ख्र जो लम्हो आहे।